मां तव्हांखे ॿुधायां त DIG सैयद पीर मोहम्मद शाह जो तालुक़ु ज़िले शिकारपुर जे शहर हिन मदेजी सां आहे। असां बि हिन मदेजी शहर जा आहियूं। बीइंग अ सिटीज़न एज़ अ शहरी असां जीअं सैयद पीर मोहम्मद शाह खे हितां जे माण्हुनि सां जेको ॾिठो आहे मिलंदे ॻाल्हाईंदे त उहे इंतिहाई असांखे मिलनसार क़ुर्बायत ऐं इंतिहाई शफ़ीक़ ऐं महिरबानी नज़र आया आहिनि। आम शहरी जॾहिं बि सैयद पीर मोहम्मद शाह शादी गमी ते हूअं आम त उन्हनि जो अचणु हिते शहर में कोन थो थिए, पर शादी गमी ईद बरात ते अचणु ज़रूरु थींदो आहे। त जॾहिं बि हू मदीजी में ईंदा आहिनि त हिकिड़ो कुशादो वक़्तु कढी ईंदा आहिनि तव्हां त शहरी बि आराम सां जीअं उन्हनि सां मिली सघनि। ऐं शहरी मां तव्हांखे ॿुधायां त जीअं ई शहरनि खे का खुड़क पवंदी आहे त सैयद पीर मोहम्मद शाह जन मदीजी पंहिंजे बंगले ते आयल आहिनि त वॾी तइदाद में शहरी जेके आहिनि उहे बंगले ते गॾु थी वेंदा आहिनि। इहा उन्हनि सां हिकिड़ी वालियाना मोहबत ऐं अक़ीदत जो अंदाज़ आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे सैयद पीर मोहम्मद शाह जो हिकिड़ो हुस्न सलूक उन्हनि तां अहिड़े क़िस्म जो आहे जो माण्हू जेके आहिनि उहे यकदमि ऐं फौरी तौरु उनजो ॿुधी करे उनजे बंगले ते पहुचनि था, उन्हनि सां मिलनि था, हाल अहिवाल वंडनि था। ऐं मां ॾिठो आहे त सैयद पीर मोहम्मद शाह आम शहरीअ खां वठी ऐं हिकिड़ो वॾे अमीर माण्हूअ ताईं सां उन्हनि जो जेको मिलण जो अंदाज़ हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे। ईअं कोन ॾिठो आहे त कंहिं अमीर माण्हूअ खे उन वॾी शाहाना तरीक़े सां वेलकम कयो हुजे ऐं ग़रीब माण्हूअ खे जेको आहे उहो हिकु आम माण्हूअ वारे अंदाज़ में मिलियो हुजे। पर असां ॾिठो आहे त सभिनी खे हू रेस्पेक्ट ऐं इज़त ॾींदो आहे। ॿियो जेको रोल आहे सैयद पीर मोहम्मद शाह जो उहो आहे प्रोफेशनल रोल, माना एज़ ए DIG। कुझु वक़्तु अॻ में SSP हुया, हिन वक़्तु DIG आहिनि। त उहे जेतोणीकि उहो सैयद पीर मोहम्मद शाह पंहिंजे होम डिस्ट्रिक्ट में हिते कॾहिं न आहिनि रहिया ऐं होम डिवीज़न में बि न आहिनि रहिया, त हू जिते बि रहिया आहिनि त उते जॾहिं तव्हां उन्हनि खे प्रोफेशनल ज़िमेदारियूं अदा कंदे जॾहिं ॾिठो आहे या ॾिसण जो जॾहिं मौक़ो मिलियो आहे त मां तव्हांखे ॿुधायां त हुन में ॿ शयूं जेके ॿ ख़ूबियूं आहिनि उहे इंतिहाई मूंखे तमामु बहितरीनु नज़र आयूं आहिनि, जेकी आम ऑफिसरनि में मूंखे घटि नज़र ईंदियूं आहिनि। हिकु आहे कमेंटमेंट जॾहिं बि हू जंहिंसां बि कंदा आहिनि, आम शहरी हुजे या पुलिस अफ़सर हुजे, पुलिस अहलकार हुजे, उन सां कंहिं बि क़िस्म जो को वाइदो कंदा आहिनि या उन सां का ॻाल्हि कंदा आहिनि, का कमेंटमेंट कंदा आहिनि त उनखे लाज़मन पूरो कंदा आहिनि, ज़िमेदारीअ सां पूरो कंदा आहिनि। ईअं न आहे त कंहिंखे आसिरो ॾेई करे ऐं विसारे छॾनि। ऐं जीअं आम माण्हू आम ऑफिसर जेके दमदिलास हिते माण्हुनि खे हलाईंदा आहिनि, ईअं कतई बि न। सैयद पीर मोहम्मद शाह जेकॾहिं कंहिंसां बि का ॻाल्हि कई हा त बसि हा थी वई, तव्हां माना हाणे घर वञी तव्हां मथे खे विहाणो ॾेई सुम्ही पओ। ऐं उन सां गॾोगॾु मां उन जी जेका ऑफिस जे अंदरि जेका टेबल ॾिठी आहे उहा हमेशह साफ़ु ऐं सुथरी ॾिठी आहे। यानी कि जेको बि फाइल ईंदो, काई बि दरख़्वास्त ईंदी, आम शहरी जी दरख़्वास्त हुजे या प्लस में को डिपार्टमेंट सां लाॻिया पियल कंहिं पुलिस वारे जी दरख़्वास्त हुजे, उहा जीअं ई टेबल ते ईंदी त फ़ौरन उहा उते ॿुधी वेंदी, उनजो फ़ैसिलो उते ई थी वेंदो। उनखे दरख़्वास्त खे उन फाइल खे ॾिसंदा, पढ़ंदा ऐं उन सां गॾोगॾु उन जे लाइ जेको बि हुकुम सादिर करिणो हूंदो यस या नो जो उन वक़्तु ई हुकुम सादिर थी वेंदो। फाइल खे गॾु न आहिनि कंदा। पोइ फाइलनि जा जीअं आम ऑफिसरनि खे असां ॾिठो आहे त फाइलनि जा अंबार लॻा पिया हूंदा, पोइ माण्हुनि जा पंध हूंदा रोज़, ऐं उहे जेको आहे त सालनि खां पोइ 6 महीननि खां पोइ को माण्हुनि जी का सुनवाई थिए त थिए, ऐं वतंदा हिकु हिकु सिफ़ारिशूं कराईंदा। ऐं हिते माना इन क़िस्म जी काई बि ॻाल्हि असांखे नज़र न आई। सैयद पीर मोहम्मद शाह जेको आहे उहो हर माण्हूअ खे, हर दरख़्वास्त गुज़ार खे उते जो उते ई पंहिंजी ॻाल्हि करे छॾींदा आहिनि त हीउ तव्हांजो कमु थींदो या हीउ तव्हांजो कमु नथो थी सघे। मां तव्हांखे डिपार्टमेंट जो अलमियो ॿुधायां त हाणे जेको घोटकी जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो थियो त जेको SSP हफ़ीज़ुर रहमान बुगटी हाणे एज़ ए DIG सैयद पीर मोहम्मद शाह माना उहो SSP जे अगेंस्ट काई बि कंप्लेन करे सघे थो, का इंक्वायरी रिपोर्ट हैंडल कराए सघे थो या प्लस में काई बि रिपोर्ट IG खे मोकिले सघे थो। उन शइ जो पाबंद आहे, DIG हूंदो ई इन कम जे लाइ। त हिते जेको आहे उहो DIG जॾहिं ॾिसूं था पिया त पीर मोहम्मद शाह जॾहिं एज़ ए DIG जॾहिं काई बि SSP जे अगेंस्ट में काई रिपोर्ट कढे थो त उहो डिपार्टमेंट जो अलमियो सितम ज़रीफ़ी इहा आहे त उहो उनखे बि जेको आहे उन SSP सां गॾु जेको आहे सस्पेंड कयो वञे थो या प्लस में काई इंक्वायरी ॿिन्ही जे अगेंस्ट हैंडल कई वञे थी। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ईअं ऑफिसरनि सां अहिड़े क़िस्म जो अहिड़नि ऑफिसरनि सां जेके ऑनेस्ट हुजनि, ईमानदार हुजनि, माण्हुनि सां उन्हनि जो वर्ताव सुठो हुजे, पब्लिक सां वर्ताव सुठो हुजे,
पुलिस एहलकारनि सां वर्ताव सुठो हुजे, उन्हनि माण्हुनि सां जेकॾहिं इन क़िस्म जो को भयानक तरीक़ो अपनायो वञे त पोइ इंतिहाई मायूसी थिए थी। असां सम्झूं था पिया त सिंध गवर्नमेंट खे अहिड़नि ऑफिसरनि जा हथ मज़बूत करणु घुरिजनि, इन्हनि ऑफिसरनि खे वधि में वधि मौक़ो ॾिनो वञे था त हिन सिंध में हिते जेको आहे को अमन अमान जी फ़ज़ा बि क़ाइमु थी सघे ऐं ऑफिसर जेको आहे उहे हौसला अफ़ज़ा बि उन्हनि जी थी सघे था त उहे अॻिते वधी कमु करे सघनि।